अगर तव्हांजा ॿार कॉलेज वेंदा आहिनि त ही वीडियो तव्हांजे लाइ। अगर तव्हां यूजीसी कानून में नयो कानून जो जुड़ियल आहे हुनखे न सम्झो आहे त थी सघे थो तव्हांजो ॿारु ठीक भी हुजे, सही भी हुजे, तंहिं बि तव्हांखे वॾी क़ीमत चुकाइणी पवे। असां ॻाल्हि करूं था यूजीसी कानून जी, जंहिंसां समूरे भारत देश जा कॉलेज स्टूडेंट इफेक्टेड रहंदा ऐं ख़ासि करे जनरल दर्जे सां ताल्लुक़ रखण वारा स्टूडेंट ऐं वधीकतर भारत में सिंधी हिंदू समाज जनरल दर्जे सां ताल्लुक़ रखंदो आहे। त इहो असांजे समाज लाइ बि हिन कानून खे ॼाणणु ज़रूरी आहे। त असांजे सिंधी समाज खे बि हिन कानून जे बारे में ॼाण ज़रूरु रखणी खपे। यूजीसी कानून अॼु जो न ॾाढो पुराणो कानून आहे। ही कॉलेजनि में जाति भेदभाव खे रोकण लाइ ठाहियो वियो हो ऐं हिन जे दायरे में सिर्फ़ु ॿिया स्टूडेंट ई न, पढ़ाइण वारा मास्तर भी ईंदा हुआ ताकि मास्तर भी के ॿार सां जाति भेदभाव न करे सघे। ऐं अहिड़ो कानून ठहिणो भी खपे आहे, छोकी कई ॿारनि सां जाति भेदभाव थींदो आहे, अहिड़ी ख़बरूं कॉलेजनि मां ईंदी आहिनि। पर दिक़त यूजीसी कानून सां न, पर हाणे जो यूजीसी कानून में नया नियम जुड़िया आहिनि हुननि खां आहे, जो कि सामान्य वर्ग खां जुड़ियल स्टूडेंटनि खे पंहिंजी सफ़ाई ॾियण जो मौक़ो ई नथो ॾे। हिते तक कि सामान्य वर्ग खां ताल्लुक़ रखण वारो मास्तर या स्टूडेंट सही भी हूंदा त उन्हनि खे माफ़ी घुरी साइड थी वञिणो पवंदो, न त उन्हनि जे मथां शिकायत थी पई ऐं जॾहिं तक हू बेगुनाह साबित थींदा तॾहिं तक हुननि जी ज़िंदगी जा घणई साल निकिरी चुकिया हूंदा ऐं असुल में हुननि जी ज़िंदगी बर्बाद थी चुकी हूंदी। छोकी पहिरीं जे कानून में साफ़ साफ़ लिखियल हो, अगरि शिकायत कूड़ी हुई या फर्जी हूंदी त शिकायत करण वारे जे मथां भी कार्यवाही थींदी। पर हाणे हिन कानून खे मटियो वियो आहे। शिकायत करण वारे जी अगरि शिकायत फर्जी या कूड़ी साबित थी थिए तंहिं बि हुनजे मथां काई कार्यवाही न थींदी। मसलन हिन सां हिकु ॻाल्हि थी सघे थी, ॿार पंहिंजी आपसी रंजिश लाइ मास्तर या ॿिए ॿारनि ते फर्जी शिकायत करे सघे थो ऐं जॾहिं तक हिन जो रिजल्ट या बेगुनाही जो नतीजो ईंदो तॾहिं तक हुन ॿार जी ज़िंदगी बर्बाद थी चुकी हूंदी। छोकी शिकायत करण वारे ॿार खे पतो आहे मुंहिंजी शिकायत फर्जी भी निकिती त मुंहिंजे मथां कोई एक्शन न खयो वेंदो। छोकी पहिरीं शिकायतकर्ता खे डपु हूंदो, अगरि मां कूड़ी या फर्जी शिकायत कंदसि त मुंहिंजे मथां भी कार्यवाही थी सघे थी। यूजीसी कानून में एससी, एसटी, ओबीसी खे सिक्योर कयो वियो आहे ऐं जनरल खे जुदा रखियो वियो आहे। हिकु तरफ़ असां चवंदा आहियूं हिंदू हिंदू भाई भाई, ॿी तरफ़ हिंदुनि खे विरायो पियो वञे। हिन ॻाल्हि में मां कंहिं राजनीतिक पार्टी खे दोष न ॾींदुसि, छोकी हिन कानून में जो नया नियम जुड़ा आहिनि हुनखे ठाहिण लाइ घणई पार्टियुनि जी हिकु कमेटी खे तयारु कयो आहे, जंहिंमें बीजेपी, कांग्रेस, ॿी भी टीएमसी कई पार्टियूं हुयूं। त हिकु पार्टी खे हिन में ग़लति ठहराइण ग़लति आहे। जाति मतभेदनि खे रोकण लाइ नियम ठहणा खपनि, पर हिकु तरफ़ो नियम जंहिंसां आपसी मनमुटाव अची वञे। अगरि हिकु पासो सही भी आहे त ॿिए पासे लाइ आवाज़ न खणी सघे, ताकि हुनजी ज़िंदगी न कूड़े आरोपनि में ख़राब थी वञे। हिकु मास्तर पंहिंजे स्टूडेंट खे विड़ी भी नथो सघे ताकि साम्हूं वारो ॿारु असांजे मथां ग़लति आरोप न लॻाए सघे। इहो जाति भेदभाव खे रोकण न बल्कि वधाइण आहे। अगरि असां चाहियूं त असांजा ॿार बिना डप जे उच्च स्तरीय शिक्षा वठनि त असांखे यूजीसी खे हिन नियम जो, नए नियम जो विरोध करणो खपे, छोकी संविधान असांखे हिन जो हक़ ॾिनो आहे। जय श्री झूलेलाल।